छठे मां असां सां गॾु आहे। महबूब स्कूल अॼु खुलिया, तइलीमी इदारा खुलिया, तव्हां वटि यूनिवर्सिटीअ जो कैंपस बि आहे ठटे में, उनखां सवाइ कॉलेज बि आहिनि, स्कूल्स बि आहिनि, हायर सेकेंडरी स्कूल्स बि आहिनि, कॉलेजिस बि आहिनि। सूरत हाल छा रही आहे? जी ना साहब, छठे ज़िले अंदर भी अॼु तइलीमी जेको सिलसिलो शुरू थियो, अॼु पहिरियों ॾींहुं हो कोरोना वारी सूरत खां पोइ 6.5 महीननि खां पोइ जी तइलीमी अदारा ख़ासि तौर ते हाई स्कूल्स, उनमें 9 10 जमात जे शागिर्दनि लाइ हाई स्कूल खे खोलियो वियो आहे जितां, ऐं जेके कॉलेज छठे में शहर में जेका आहे बॉइज़ डिग्री कॉलेज त मखणी ते आहे, मथे इलाइक़े में आहे, पर छठे शहर में गर्ल्स डिग्री कॉलेज आहे, उते हाज़िरी न हुजण जे बराबरि रही, छाकाणि जो गर्ल्स आहे कॉलेज जेका आहे उनजी चौ तरफ़ बरसाती पाणी बीठल आहे। साॻी सूरत हाल छठे जे बॉइज़ हाई स्कूल, गर्ल्स हाई स्कूलनि में, ऐं ॿिया जेके तइलीमी अदारा आहिनि हाई स्कूल, ख़ासि तौर ते सेकेंडरी स्कूल छठे शहर समेत ज़िले अंदरि उहे बरसाती पाणी में घेरियल आहिनि। उन्हनि में अंदरि वञण तदरीसी अमल शागिर्दनि खे जिते परेशानी जो मुंहुं ॾिसणो पियो, उते जेका आहे गंदगी घणी हुई ऐं बिजली जो को बि इंतज़ाम न हो। अक्सर स्कूलनि में या त बिजली कटियल हुई या वरी बिजली उते प्रॉब्लम हुआ। साॻे वक़्तु एसओपी जे इशूज़ तमामु घणा साम्हूं आया, जेके उस्तादनि सां या स्कूल इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो चवणो त खेनि न मास्क ॾिना विया आहिनि शागिर्दनि लाइ, न उन्हनि तदरीसी अमले लाइ मास्क ॾिना विया आहिनि, हैंड जेको ग्लव्स उहे न हुआ, पर ख़ासि तौर ते सैनिटाइज़र उहे न हुआ, जंहिं करे काफ़ी स्कूलनि में उन ते अमल न थी सघियो। कि कुझु स्कूलनि में जेके तइलीम काफ़ी जे बीओस खे विज़िट कंदे ॾिठो वियो, उन्हनि स्कूलनि में जेके एसओपी ते अमल न पियो थिए, त उन्हनि खे शागिर्दनि खे छुटी कराई वई, अहिड़े क़िस्म जूं हिदायतूं ॾिनी वयूं। सुरुख छठे जे गर्ल्स हाई स्कूल वार्ड 1 में कुझु शागिर्दियूं हुयूं जिन खे मास्क पारियल हुयूं। बाक़ी मजमूई तौर ते महिरबानी महबूब अदामिन हिते जेकी ॻाल्हि कई पई न, त महबूब कई ॿियनि रिपोर्टर्स कई, त हाणे हींअर त अञा मथियनि क्लासनि जा ॿार अचणु शुरू थिया आहिनि, पूरा न आहिनि। यूनिवर्सिटियुनि में अॼु असांखे शहीद अला बख्श सुमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे नए मुक़ररु थियल वाइस चांसलर बि इहा ॻाल्हि ॿुधाई त असांजी स्ट्रेटेजी ठाही आहे त पहिरियां सीनियर बेंचुनि जा ॿार सॾियूं था पिया, ॿ ॾींहं ॾिसूं था त उनजो बिहेवियर कीअं आहे, पोइ वरी ॿियनि खे सॾियूं था, ईअं पियो थो थिए। पर जॾहिं हीअ सभु ईंदा त छा कैपेसिटी असांजी आहे जो उन इहे जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, क्लासरूम्स आहिनि, लैब्स आहिनि, इन्हनि खे कीअं हाणे चैलेंज त कोविड ॾेई चुको आहे, इहो त सभु कुझु बदिलाइणो पवंदो। इहो जेकॾहिं तव्हां 6 फुटनि जे मुफ़ासिले ते क्लासरूम मैनेज थिए त इहो मुंहिंजो ख़्यालु आहे मुमकिन आहे, जेकॾहिं सभु ॿार जेके बि रोड न अचनि था। मुंहिंजो ख़्यालु आहे त सभु कुझु आहे पर मुश्किल हूंदो, पर उनखे मैनेज ईअं करे सघंदा, या त ही इवनिंग ऐं डे क्लासिस आहिनि, पर उनखे चयो था त डबल शिफ्ट न हलाइण ॾींदासीं कोविड में, कोविड खां पोइ त डबल शिफ्टिंग न हलंदी त पोइ क्राउड थींदो न। जेकॾहिं तव्हां स्कूल में असांजी हीअ मथे क्लास यूनिवर्सिटी त चलो ठीकु आहे, ॿार हिकिड़ा एडल्ट आहिनि, सम्झ में अचे थी ॻाल्हि, हा घुमण जी, कचहरी जी, टहकनि जी, पाण मिलण जी, बिल्कुलु सही था चओ, घुमण जी, ऐं इहे तव्हां ॾिसो इहे सभु शयूं वरी रिवाइव थी वियूं आहिनि, वरी उहो हथ मिलाइण ऐं उहो सोशल सर्कल्स में उहो सभु ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। फिज़िकल टच खां हाणे अवॉइड कनि था, त उहो यूनिवर्सिटी लेवल ते मां सम्झां त पोइ बि ही मेंटेन करे सघनि था, पर उहो जेकॾहिं ईअं ई हलाइनि, शिफ्ट में हलाइनि, या 3 ॾींहं क्लासिस हिकिड़ा रखनि, 2 ॾींहं 3 ॾींहं ॿियनि जा रखनि, कंटेंट खे कवर करण जो चैलेंज ईंदो, त किथे न किथे ही शॉर्ट कमिंग्स ईंदियूं, पर ही मैनेज करे सघनि था। स्टीयरिंग कमेटी उन इहे ज़ाहिरा कुझु मसइला त ॾिठा हुया, पर हाणे हींअर प्रैक्टिकल शुरू थिए थी त उनखे वरी शायदि रिव्यू करणो पवंदो मामला, बिल्कुलु करिणो पवंदो। हाणे ॾिसो प्रैक्टिकली जेकॾहिं तव्हां ॾिसो ट्रांसपोर्टर्स लाइ अलॻि एसओपी ॾींदा, ट्रांसपोर्टर लाइ त भई जेसि ताईं ॿारनि